अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम से गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं अॼु जी ताज़ा तरीन ख़बरुनि ते। कराची मां सरर मेमून जी ख़बर शामिल कंदासीं। मेमून ॻोठ में माई न्याणी दरगाह ते गदलाइण खां पाक माहौल जे नाव हेठि आवामी प्रेस क्लब तरफ़ां मलीर मुशाइरो मुनक़िद कयो। नाले वारनि शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, प्रोफेसरनि समेत साफ़िन वॾे अंग में शिरकत कई। शाइरनि शाइरी पढ़ी, फ़नकारनि गीत ॿुधाए माहौल खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त महिमान ख़ासि प्रोफेसर मुश्ताक मार हुयो। मुशाइरे जे नाले वारे शख़्सियतनि मुस्लिम लीग नून अॻवान कादिर बख्श कलमती, समाजी अॻवान सैयद खुदा शाह, रुखसान गुल पालारी, गुल हसन कलमती, सीनियर एडवोकेट अशरफ समो मांगीर, समाजी अॻवान जे यूनिस ख़ासकेली, सदीक बलोच ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। मलीर मुशाइरे में शाइरनि गफ़ूर शाह, रमज़ान जोकियो, अबू बकर बलोच, कंबर आशिक तुंजो, असगर मीरानी, वहीद मोहसिन, गुलाम रसूल बलोच, मुजीब सिंधी, शाह मोहम्मद शाह, अली नवाज़ लंजवाणी, अयाज़ जोकियो, जब्बार गरीब ऐं अहमद रज़ा जमीला नकरच ॿियनि समाजी तोड़े इनकलाबी शाइरी पेश कई। फ़नकारनि कारो छाण खां अयूब सातो, शफ़ीक शेख उर्फ़ सूरज सिंधी गीत ॿुधाए महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। प्रोफेसर सज्जाद चनो दंबूरे ते वाई पढ़ी दाद वसूल कयो।